अदा हिकिड़ो बादशाह जिनके फ़क़ति हिकिड़ो पुटु हो, पर उहो बि अधु चरियो। बादशाह पंहिंजे वॾे वज़ीर सां सलाह करे उहो फ़ैसिलो कयो त शहज़ादे खे पैसा ॾोकड़ ॾेई कंहिं मुल्क ॾांहुं वापार जे लाइ मोकिलिजे। जे हू को सुठो ऐं सियाणप जहिड़ो वापार करे अचे त हिन जी शादी बि कराइजे, ऐं जे न त पोइ हिन में का बि उमेद न रखिजे। इहा सलाह करे शहज़ादे खे रक़म ऐं सफ़र जो सामान साण करे ॾिनऊं त वञी को वापार करे अचे। शहज़ादो मंज़िलूं कंदे कंदे हिकिड़े मुल्क में अची निकितो। उते ॾिठईं त हिकिड़ो माण्हू कुती वठियो बीठो उन जी वफ़ादारी ऐं सियाणप जी साराह पियो करे। शहज़ादे कुते जी वाखाण ॿुधी उन जे मालिक खे दिलि घुरिया पैसा ॾेई उहा कुती ख़रीद कई। अॻु भरो हलियो त हिकिड़ो माण्हू ॿिली खयों होका ॾींदो हुते त ॿिली शहज़ादे खे ॾाढो अजब लॻो। तो ख़ासि पुछईं त यार ॿिलीअ में का ख़ासियत बि आहे या न? ॿिलीअ वारे शख़्स जवाबु ॾिनसि त हिन जहिड़ी सियाणी ॿिली दुनिया में कान लभंदी। इहा बि बुक पैसनि जो ॾेई ख़रीद कयईं। अञा अॻिते हलियो त ॾिठईं त हिकिड़ो माण्हू कारीहर नांग ऐं ॿियो माण्हू ॾेॾर खयों पिया अचनि। अदा उन्हनि ॿिन्ही खां पिण इहे ॿई जानवर जेका रक़म बाक़ी हुयसि था ॾेई ख़रीद कयईं ऐं पोइ पंहिंजे मुल्क वरियो ऐं कुझु ॾींहं खां पोइ अची पंहिंजे शहर में पहुतो। राति खेर जी गुज़री ऐं सुबुह जो बादशाह जी दरबार में वियो। सभु अमीर वज़ीर उन ख़्याल में हुजनि त ॾिसूं त शहज़ादो कहिड़ो वापार करे आया आहे। जॾहिं शहज़ादे पंहिंजूं ख़रीद कयल शयूं पेश कयूं तॾहिं बादशाह ऐं सभु दरबारी ॾुख में भरिजी विया ऐं चवण लॻा त हिननि शयुनि ख़रीद करण मां कहिड़ो फ़ाइदो। बादशाह खे जो लॻी कावड़ तो शहज़ादे खे मुल्क नेकाली ॾेई छॾियईं। शहज़ादो पंहिंजूं ख़रीद कयल शयूं साण खणी अची कंहिं ॿी बादशाहीअ में नदीअ जे किनारे ते झूपड़ी अॾे रहणु लॻो। हिकिड़े ॾींहुं दिलि में ख़्यालु आयुसि त छो न नांग खे कढी छॾियां। तो जीअं नांग खे ॿाहिरि कढणु लॻो त हू चक पाइण लाइ मथसि उलर करे आयो। उते शहज़ादे चयसि त मूं तोखे हेॾे चाह मां पैसा ॾेई ख़रीद करे पाण वटि रहायो ऐं तुंहिंजी ख़ातिरदारी कयमि, तूं वरी उहो मूंखे बदिलो थो ॾीं, तूं वरी मूंखे चक हणण लाइ थो अचीं। नांग चयसि साईं, मुंहिंजो मुल्क कोहे काफ़ आहे। जेकॾहिं तूं मूंखे उते छॾे ईंदे त शायदि तोखे घणो फ़ाइदो पहुचे, छो त मुंहिंजो ॾाढो जीअरो आहे ऐं उहो अहिड़ी भलाई जो तोखे ज़रूरु को फ़ाइदो ॾींदो। शहज़ादो यकदमि तयारु थी नांग खे खणी मंज़िलूं हणंदो अची कुझु ॾींहंनि बाद कोहे काफ़ जबल ते पहुतो। पहुचण ते ॾिठईं त हिकु वॾो कारीहर नांग जबल ते फण कढियो बीठो आहे। झोली ऐं हिन खे ॾिसी चवणु लॻो त ए आदमज़ाद, हिते कीअं आहीं? शहज़ादे चयो त आऊं तुंहिंजे पोटे खे वठी आयो आहियां। ईअं चई शहज़ादे उहो नांग टिपड़ीअ मां खणी कढी हिन खे ॾिनई। वॾो नांग पंहिंजे पोटे खे सुञाणे ॾाढो ख़ुशि थियो। शहज़ादे खे चयईं त जेकी घुर्णूं अथई सो घुर। शहज़ादे चयसि त तुंहिंजे मथे ते जेका मण आहे सा ॾे। नांग उहा मण खेसि ॾिनी ऐं चयईंसि त हिन मण जो फ़ाइदो हीउ आहे त जेका तूं ख़्वाहिश कंदे या को कमु हिन खे चवंदे तो थी वेंदो। शहज़ादे मण वठी हथ में कई ऐं चयईं त हलड़ी मण, जिते मुंहिंजी जाइ बसि एतिरे में हूअ वठी उॾाणूं ऐं अखि छिंभ में अची नदीअ जे किनारे ते पंहिंजी झूपड़ीअ भरिसां लथो। उहो ॾिसी शहज़ादो ॾाढो ख़ुशि थियो ऐं मण हथीकी करे ऐं बसि ऊनो थी हयाती गुज़ारणु लॻो। हिकिड़े ॾींहुं शहज़ादे ख़्यालु कयो त हाणे शादी करणु घुरिजे। सो कुतीअ खे चयाईं त हिन बादशाह जे शहर में वञी ॻोल्हा करे ॾिसी अॼु त का शहज़ादी कुंवारी आहे। कुतीअ
हुकुम ॿुधी यकदम शहर में आई ऐं बादशाह जी महलात में घिड़ी वञी ॾिठाई त हिकु सुहिणी सदा मलूक शहज़ादी वेठी हुई। उहो ॾिसी हिन हिकदम मोटी अची शहज़ादे सां ॻाल्हि कई ऐं हिन जी सूंहं जी साराह करण लॻई। पोइ शहज़ादो मण खे हथ में झले पाण उॾान में अची बादशाह जे महलात जे मथां लथो ऐं अटकल सां शहज़ादीअ खे ॾिसी दिलि में ॾाढो ख़ुशि थियो। पोइ मण खे हुकुम ॾिनई त हिन महलात खे शहज़ादीअ समेत चकी करे मुंहिंजी झोपड़ीअ लॻ हली नदीअ ते पहुचाए। बसि हुकुम जी देरि हुई, शहज़ादीअ जी महलात समेत उतां उॾाम में अची नदीअ जे किनारे लथो। सुबुह जो जान खणी शहज़ादी अखियूं खोले ॾिसे त महार आऊं त कीअं ॿिए हंधि अची निकिती आहियां। आख़िरकार लाचार थी शहज़ादे सां शादी कयईं, उते गुज़ारण लॻी। होॾां बादशाह जॾहिं ॾिठो त धीअ महलात समेत कान आहे सो वठी ॻोल्हा कराईं। आख़िर खेसि पतो पियो। पोइ उन शहज़ादे ते हिक ॿिए पुठियां कई हमला कयईं, पर शहज़ादे वटि हुई मण ऐं वरी शादी बि हुजे हिन सां राज़ी, सो हिन जो वार बि विंगो न थियो। नेठि हमला करे जॾहिं बादशाह थको तॾहिं अमीरनि वज़ीरनि सां सलाह करे ऐं 3 धूतियूं हिननि ॾांहुं रवानियूं कयईं। ॿियूं धूतियूं त अंदरि महलात में न वञी सघियूं, पर हिकु धूती का वॾी उस्ताद हुई, सा शहज़ादीअ खे चवण लॻी त अमड़ रनज़ाल आहियां ऐं बेवा ख़ुदा जे लाइ मूंखे पाण वटि रहण ॾे। ऐं अहिड़ियूं दिलि ते असर करण वारियूं ॻाल्हियूं करण लॻी, जीअं ते शहज़ादीअ खेसि पाण वटि रहायो। धूती होरियां होरियां घर मां वाक़िफ़ थींदी वई। हिकिड़े ॾींहुं शहज़ादो बि शिकार ते संभरी हलियो वियो। जॾहिं शहज़ादो निकिरी वियो तॾहिं धूतीअ छा कयो जो मण खे हथु करे कीअं ढोह सां शहज़ादीअ खे आणे बादशाह जे ॿेड़े में विधाईं ऐं ॿेड़ियूं कराए थोरे घणे ॾींहं अची बादशाह जे शहर में ठका कयईं। बादशाह शहज़ादीअ सां मिली ॾाढो ख़ुशि थियो। होॾां शहज़ादो मोटी अची ॾिसे त हिते त कारी वारा कख लॻा पिया आहिनि। ॾाढो हैरान ऐं परेशान थियो ऐं पक ॼाताईं त इहा धूतीअ जी बेमानी आहे। तंहिं करे वरी बि कुतीअ खे चयईं त वञ ऐं कंहिं तरह मण मोटाए अच, न त खटियल बाज़ी हाराए वेंदासीं। कुतीअ उहो ॿुधी पुछ लटकाए उथी हली ऐं मंज़िलूं हणंदे अची हुन शहर में पहुती। महलात में घिड़ी हेॾां होॾां नूस नूस कयईं, पर मण अहिड़े हंधि क़ाबू हुई जिते संदसि पहुचण जी जाइ कान हुई। हिन मोटीअ जी शहज़ादे खे समूरो हाल ॾिनो। शहज़ादो सोच वीचार में पइजी वियो ऐं पोइ ॿिलीअ ते इहो कमु रखियईं। हिन जी ख़ुशकिस्मती ऐं जो ॿिली मण हथु करण में कामयाबु थी वई, पर हूअ अञा मण खणी ॿाहिरि निकिती मस त बादशाह जे पहिरेदारनि खे ख़बर पइजी वई। से वठी पुठियां पियसि। ॿिली पाण बचाए डोड़ी अची साम्हूं हिकु वहंदड़ दरिया में मण फिटी कई ऐं अची शहज़ादे खे बि ख़बर कयईं। शहज़ादो ॾाढी ॻणतीअ में पइजी वियो। इहा ख़बर जॾहिं संदसि ख़रीद कयल ॾेॾर खे पई तॾहिं हिन अर्ज़ु कयो त शहज़ादा फ़िक्र न करियो, इहो कमु मुंहिंजो आहे, ऐं हिकदमि मण हाणे थो हाज़िर कयां। ईअं चई ॾेॾर दरिया में टुप हणी ॾेॾर उहा मण हाणे शहज़ादे जे अॻियां हाज़िर कई। मण ॾिसी शहज़ादो ॾाढो ख़ुशि थियो ऐं यकदमि मण खे हुकुम ॾिनई त जंहिं महलात में मुंहिंजी राणी आहे उते हल। बसि वरी बि हुकुम जी देरि हुई। अखि छिब में पंहिंजे राणीअ सां महलात में अची मिलियो। शहज़ादी बि तीअं विच में पंहिंजे पीउ सां दिलि जो अहवालु करे छॾियो हो। वरी बि अर्ज़ु कयईं त बाबा जेकी थियणो हो सो थी वियो, हाणे इन्हीअ में मां राज़ी आहियां। नेठि शहज़ादे जो राजपुट थी बादशाह बि राज़ी थियो ऐं पोइ शहज़ादीअ खे घणी इज़त ॾेई महलात में रहायईं, जिते हू पंहिंजी राणीअ समेत हमेशह लाइ ख़ुशि रहण लॻो। काल वेठासीं ख़ुशि वेठासीं, ॿियो मिड़े।